अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मेरा पसी मंगना सपड़ सड कया, सबोजन सुआ अबोजन आसरो। भलारे भिट धणी जे भलारे बैत सा मुझे आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ती दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेरनी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 2021 जी 3 जनवरी आचर जे ॾींहुं सोचनि जी सुरहान गुलाबनि जहिड़ा एहसास अवां जो मनपसंद प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अवां सभिनी लाइ इहा ई दुआ जिते हुजो ख़ुशि हुजो मुरकंदा ऐं महकंदा रहो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। नए साल जो नओं सफ़र बि शुरू थी चुको। वक़्तु बदिलंदे वेरमी किथे थी लॻे। जेको अॼु अॼु आहे सुभाणे सुभाणे आहे, उहो न सुभाणे रहंदो न अॼु अॼु रहंदो। माज़ी जो हिसो बणिजी वियल तारीख़ूं जॾहिं बि वर्क वराए थियूं तॾहिं यादगिरनि जी हिकिड़ी वॾी काइनात आबाद थींदी, जंहिंमें असांजा इख़लाक़ ऐं असांजो किरदारु लिखियो वेंदो। उहा तारीख़ कॾहिं बि ख़ामोश नाहे थींदी। सच त इहो आहे दोस्तो, उहे किरदार ज़िंदा रहंदा आहिनि जेके तारीख़ जे वर्कनि में सुनहरी लफ़्ज़नि सां लिखिया वेंदा आहिनि। उहे किरदार अमुल ॻणे सघिबा आहिनि जेके किरदार धरती जे हक़नि जी हासिला जी जदोजहद लाइ अॻभरा रहंदा आहिनि। उहे किरदार अमुल हूंदा आहिनि जेके मिटी सां मोहबत निभाईंदा आहिनि ऐं उहे किरदार अमुल हूंदा आहिनि जेके हक़नि जी हासिलात लाइ सूरनि ते टंगिजी वेंदा आहिनि। पाण ॼाणूं था अॼु बि उहो ई दौरु आहे जंहिं लाइ कंहिं शाइर चयो हो, सिंधड़ीअ तुंहिंजो नाम वतो अलाह ॼण नांग ते पेर पियो। पाण उन दौर में रहूं था जिते हक़नि जी हासिलात वारी ॻाल्हि बि सूरी बराबरि लॻे थी। पाण ॼाणूं था त केॾियूं मुश्किलातूं आहिनि। ॿी तारीख़ खे न ॾिसूं तॾहिं बि खंबे गुम कयल माण्हुनि जी जदोजहद लाइ हलंदड़ काफ़िले ते नज़र डोड़ायूं त कराची खां वेंदे ओबावड़े ताईं हुननि केतिरियूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं ऐं पोइ ओबावड़े में तशदुद बाद हू जेके अॻवान जेल भेड़ा थी विया उन्हनि जे पेरनि जे निशाननि बि हिकु अमुल तारीख़ लिखी आहे जिन खे को बि माण्हू विसारे कोन सघंदो। हितां ई जदोजहद जा नवां रस्ता निकिरणा आहिनि ऐं जदोजहद अॻिते वधणी आहे। पाण जेके ख़ामोश आहियूं, पाण जेके चुप करे वेही रहिया आहियूं, उहे बि तारीख़ जे वर्कनि में हिकु मुजरम तौरु लिखजूं पिया। पंहिंजे हिसे आहर पंहिंजी जदोजहद खे जारी रखिणो आहे। को माण्हू कलम सां, को माण्हू आवाज़ सां ऐं को माण्हू इज्तमाही तौरु उन्हनि सां गॾियल हुजे ऐं सिंध सां गॾु बीही रहे त हूं त केॾो चङो। पाण ॼाणूं था त अञा रुञ मां रड़ अचे थी मतां सम्झी मुआ मोर सारा वारी ॻाल्हि बि सची आहे। पाण सम्झूं था ही जंहिं वक़्तु बि जाॻियासीं छिरक छॾाए वेंदा सभु। पाण ॼाणूं था इनकलाबनि जा नवां सिज बि उभरणा आहिनि। पर दोस्तो हलणो आहे संभाले संभाले, जीअं उस्ताद बुखारी जी शाइरी ॻाईंदे सॼण सिंधी चई ॾिनो हो, मसलिहत खे हण मोचड़ो, मसलिहत खे हण मोचड़ो अटल अज़म धार, साई तंद तवार जैसां जग जागी उथे। इन गीत खे पसंदि कयो आहे डोकरी खां सोहू अनवर उदासी ऐं तूफ़ान सिंधी। ज़ुल्मन खे घड़ीअ लाइ थोॾे साण न थेड़ियो, ज़ुल्मन खे घड़ीअ लाइ थोॾे साण न थेड़ियो,
खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, सिंजूर खणी पाड़ खां बुनियाद उखेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो। हर दिल में हकीकत में बरे बाहि थी भड़ भड़, हर दिल में हकीकत में बरे बाहि थी भड़ भड़, शक आहे त सीनो खणी कंहिंजो बि उडेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, सिंजूर खणी पाड़ खां बुनियाद उखेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो। हिम्मत जी कुहाड़ी त पई आहे पधर में, हिम्मत जी कुहाड़ी त पई आहे पधर में, बस जल्द करियो डोड़ भरियो बांह टिखेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, सिंजूर खणी पाड़ खां बुनियाद उखेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो। जित जित बि ॾिसो ज़ुल्म दगा दूध जलायो, जित जित बि ॾिसो ज़ुल्म दगा दूध जलायो, जंहिं जाए हुजे सूंह वफ़ा प्यार सहेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, सिंजूर खणी पाड़ खां बुनियाद उखेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो। ही दौर ज़माने जो अथव ॼण त बिंभर को, ही दौर ज़माने जो अथव ॼण त बिंभर को, ही दौर ज़माने जो अथव ॼण त बिंभर को, ऊंदा ही अखां उस्ताद उथी नूर पखेड़ियो, ज़ुल्मनि खे घड़ीअ लाइ खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, खुॾे साणु न थेड़ियो, सिंजूर खणी पाड़ खां बुनियाद उखेड़ियो, ज़ुल्म
घड़ी अलाए थोड़े साण न थेड़ियो थोड़े साण न थेड़ियो थोड़े साण न थेड़ियो थोड़े साण न थेड़ियो। सोच वीचार में हाण भेटा पेश कंदासूं अमल इंसान नामियारे कहाणीकार बरख अदीब ऐं ॾाहे साईं हमीद सिंधी खे। साईं हमीद सिंधी जी अॼु पहिरीं वरसी मल्हाई पई वञे। सिंधी ॿोली जे नामियारे अदीब कहाणीकार हमीद सिंधी जो पूरो नालो अब्दुल हमीद वल्द मोहम्मद इस्माइल मेमण आहे। हुन 12 अक्टूबर 1939 ते नौशहर फ़िरोज़ में जनमु वरितो। प्राइमरी तोड़े सेकेंडरी तालीम नौशहर फ़िरोज़ मां हासिलु कयाईं। ग्रेजुएशन करण बाद हुन ज़रे इक़्तिसादियात जी मज़मून में MA ऐं LLB कई। 1960 ऐं 61 वारे ज़माने में विलेज एड खाते में पब्लिसिटी ऑफिसर मुक़ररु थियो, जंहिं बाद मुख़्तलिफ़ कोऑपरेटिव तोड़े कमर्शियल बैंकनि में 1966 ताईं ऑफिसर ऐं मैनेजर तौरु कमु कयाईं। 1966 खां 1970 वारे अरसे में वकालत कयाईं। बाद में हुन सिंध यूनिवर्सिटी में इम्तिहानी कंट्रोलर, रजिस्ट्रार ऐं एडिशनल डायरेक्टर सिंधालाजी तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। कुझु अरसो तालीम खाते में डायरेक्टर कॉलेजिस पब्लिक स्कूल हैदराबाद जे प्रिंसिपाल तौरु ज़िम्मेवारियूं संभालियाईं। मुलाज़मत दौरान इल्मी अदबी कम बि जारी रखंदो आयो। कहाणियुनि लिखण सां गॾु पंहिंजे क़ाइमु कयल बज़्म रूह रिहाण जे प्लेटफार्म तां अदबी गॾिजाणियूं मुशाइरा वग़ैरह मुनक़िद कंदो रहियो। अदबी मख़ज़न रूह रिहाण जारी कयाईं। उन सां गॾु मारी ऐं लतीफ़ डाइजेस्ट जो एडिटर ऐं नई ज़िंदगी जो सलाहकार बि रहियो। संसे इंतिज़ामी तजर्बे खे आॾो रखंदे हुकूमत खेसि सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडेजाम ऐं पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो वाइस चांसलर मुक़ररु कयो। उन्हीअ पद ते 1995 ताईं रहियो। 1996 में डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम, 1997 खां 1998 ताईं सिंध टेक्स्ट बोर्ड जो चेयरमैन ऐं 1997 खां 1998 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन रहियो। हमीद सिंधी सिंध यूनिवर्सिटी जे सेनेट, मालियाती कमेटी ऐं भिटिशा सक़ाफ़ती मर्कज़ जो मेंबर बि रहियो। तालीमी बोर्ड सखर हैदराबाद, सिंधी अदबी बोर्ड जामशोरे, पब्लिक स्कूल सखर, फेडरल सोशल एक्शन प्रोग्राम इस्लामाबाद, सिंध काउंसिल ऑफ स्काउट्स वग़ैरह जे इंतिज़ामी बोर्डनि जो मेंबर ऐं सचल एकेडमी ख़ैरपुर जो चेयरमैन बि रहियो। हमीद सिंधी खे इल्मी अदबी ख़िदमतनि एवज़ केतिरा ई एवार्ड ऐं एज़ाज़ मिलिया, जिन में कहाणी जे मजमूए वीरूं ते पाकिस्तान एकेडमी ऑफ लिटरेचर, पाकिस्तान राइट्स गोल्ड ऐं सिंध अलाजी जामशोरे तरफ़ां एवार्ड, भिटिशा सक़ाफ़ती मर्कज़ पारां शाह लतीफ़ एवार्ड, नेशनल बुक फाउंडेशन तरफ़ां किताब राणा जी राजपूत ते एवार्ड, पाकिस्तान सरकार तरफ़ां 23 मार्च 1990 ते तमग़ा इम्तियाज़ एवार्ड ऐं 28 अगस्त 1993 ते सदारती एज़ाज़ फ़ज़ीलत सां नवाज़ियो वियो। हमीद सिंधी जे छपियल किताबनि में सीमी कहाणी जो मजमूओ, उदास वादियूं कहाणियूं, वीरूं कहाणियूं, राणा जी राजपूत कहाणियूं, जाग बि तुंहिंजे जीव सां कहाणियूं, सोनी ज़ंजीर जापानी लोक कहाणी जो तर्जुमो, सूकी धरतीअ उर्दू कहाणियूं, आरी अचन शाल, सचर सरमस्त तहक़ीक़ी मकाला, मेहरान जूं चूंड कहाणियूं तरतीब ॾिनल किताब शामिल आहिनि। उनखां सवाइ हर साल शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे उर्स जे मौक़े ते थींदड़ अदबी कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ सुरनि ते पेश थियल तहक़ीक़ी मकालनि जो मुरतब रहियो आहे। उन सिलसिले में सुर लैला चनेसर, सुर घातू, सुर कामोड, सुर मारी, सुर कापायती, सुर बिलावल, सुर रामकली, सुर खावड़ी, सुर कारायल, सुर बरवो, सुर सारंग वग़ैरह किताबी सूरत में छपियल आहिनि। हमीद सिंधी कुझु अरसो पब्लिक स्कूल हैदराबाद जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो चेयरमैन बि रहियो। रूह रिहाण मख़ज़न जारी करण खां सवाइ बज़्म रूह रिहाण जूं महफ़िलूं मुनक़िद कंदो रहियो। हमीद सिंधी 3 जनवरी 2020 ते हमेशह लाइ अखियूं पुरे छॾियूं ऐं हीअ अमल इंसान असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। साईं हमीद सिंधी खे भेटा पेश कंदे नामियारो लेखक इनायत बलोच लिखे थो, दूही दुधन लाट से न जोगीअ जूअ में विया विरागी निकिरी चित जिनीसी जाट, घणा निहारियम घाट तिन सामियुनि जी सोबत खे, कलम जी नोक खे काग़ज़ खां मथे न खणंदड़
इल्म अदब जी लाड खे सदाईं रोशन रखंदड़ 20 सालनि खां वठी बज़ में रूह रिहाण जूं हर हफ़्ते महफ़िलूं मचाईंदड़ सिंध जी सींध संवारींदड़ वॾो अदीब बरख कहाणीकार ऐं हज़ारनि में हाकारो हमीद सिंधी बि लाॾाणो करे वियो। हीअ ॾुखोईंदड़ ख़बर ॿुधण बाद सुबुह जो 10 वॻे वाधू वाह जे कपर जे भर में संस आस्थाने ते पहुतासीं। मुंहिंजे पहुचण खां अॻु ई बेशुमार अदीब शाइर ऐं साफ़ी गॾु थी चुका हुआ। संस फर्ज़ंद अरशद जीअं मूंखे ॾिठो त ॻराठड़ियूं पाए ज़ारो ज़ार रुअण लॻो ऐं मूंखे बि रुआड़े छॾियईं। चयाईं बाबा अव्हांखे ॾाढो यादि कंदो हो ऐं अक्सर करे अव्हां जो ज़िक्र कंदो रहंदो हो। उते ई मुंहिंजे प्यारे ऐं दरीना दोस्त ऐं हमीद साहिब जे भाउ शम्स मेमण सां बि ॻराठड़ियूं पाए मिलियसि। हर अख आली हुई, हर चहिरो मग़मूम हो, छो त हमीद साहिब जो साथ सभिनी सां रहंदो हो। ख़ुशी हुजे या ग़मी, मगर हमीद साहिब सभिनी साथियुनि संगतियुनि सां पेर भरींदो हो। हमीद सिंधी सिंध जो शीदाई ऐं सचो आशिक़ हो। हू सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ ऐं आवाज़ उथारींदड़ हो। 1960 में जनरल अयूब जे सख़्त मार्शल जे दौर में रिसालो रूह रिहाण कढियाईं ऐं उन में सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि जे सिलसिले में अहिड़ा त ज़बरदस्त ऐं छिरकाईंदड़ एडिटोरियल लिखियाईं जिन रिसाले खे एतिरी त वॾी मक़बूलियत बख़्शी जो मार्केट में पहुचण शर्त रिसालो फ़ौरन ख़तमु थी वेंदो हो। हमीद साहिब उन दौर में मूंखे ॿुधायो हो त अदीबनि जे घुर करण ते हुन साॻियो रिसालो ॿीहर टीहर छपरायो हो। सिंध जे अदबी हलकनि में रिसाले जे ज़बरदस्त मक़बूलियत ऐं पज़ीराए हिकु तरफ़ त ॿिए तरफ़ वरी मार्शल जे अहवाननि में बेचैनी जी बाज़ार गरम थी वई हुई, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो थोरे ई वक़्त में मरकज़ी सरकार तरफ़ां रिसाले ते बंदिश पइजी वई। हमीद साहिब हर उन तहरीक या मुहिम जोई में भरपूर हिस्सो वरितो जंहिंजो मक़सदु सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़ करणु हुजे या सिंध ख़िलाफ़ु थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु हुजे। पाण वन यूनिट टोड़ तहरीक में बि ज़ोरदार तरीक़े सां शरीक थियो। वन यूनिट ख़िलाफ़ु हर मुहाज़ ते ज़बरदस्त तक़रीरूं कयाईं। वन यूनिट ख़िलाफ़ु पाण गरजदार नारा हयाईं। वरनि मेड़ाकनि में माण्हुनि खां बि नारा लॻरायाईं। नतीजे में संस गिरफ़्तारी अमल में आई ऐं खेसि जेल माणियो वियो। हमीद सिंधी हर अदबी गरजाणी सुगड़नि जी कचहरी राग रंग जी महफ़िल तोड़े कचहरी जे कोॾियुनि ऐं मोरनि जे मेड़ाके जी सूंहं सम्झो वेंदो हो। अहिड़ी तरह रेडियो पाकिस्तान हैदराबाद लाइ बि संस काविशनि ऐं ख़िदमतनि खे हरगिज़ विसारे नथो सघिजे। आउं 10 सालनि खां बि कुझु वधीक अरसो रेडियो हैदराबाद जो डायरेक्टर रहियुसि। जीअं आउं 1984 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो डायरेक्टर थियुसि त हिकु महीने अंदरि मूं सिंधी ऐं उर्दू जे बरख लेखकनि जूं 2 जुदा जुदा कामेटियूं ठाहियूं, जिन खे गुज़ारिश कई हुई त रेडियो जे प्रोग्रामनि जी बहितरी लाइ तजवीज़ूं ॾियनि ऐं रेडियो लाइ बहितरीन ड्रामा फीचर ऐं गीतनि भरियूं कहाणियूं लिखनि। सिंधी अदीबनि जी कामेटी जो सरबराह साईं हमीद सिंधी, जॾहिं त उर्दू अदीबनि जी कामेटी जो सरबराह प्रोफेसर कवी अहमद हो। हमीद साहिब तोड़े प्रोफेसर कवी अहमद साहिब थोरनि ॾींहंनि में प्रोग्रामनि जी बहितरी लाइ पंहिंजूं काराइतियूं ऐं वक़्ताइतियूं तजवीज़ूं ॾिनियूं, जिन जी रोशनी में असांखे पंहिंजे प्रोग्रामनि खे वधीक बहितर ऐं असराइतो बणाइण में काफ़ी मदद मिली। मुंहिंजी शायदि हिमत अफ़ज़ाई कंदे हमीद साहिब चयो त इनायत साहिब, अव्हां जी महिरबानी जो ख़बर न आहे केतिरनि सालनि खां पोइ अव्हां असां अदीबनि खे हिकु जॻह ते गॾु कयो आहे। हीअ अव्हां जो वॾो कारनामो लिखियो वेंदो। हमीद साहिब मूं ते ॾाढो महिरबानी हूंदो हो ऐं जॾहिं बि रेडियो ते कुझु लिखण या ॻाल्हाइण लाइ खेसि अर्ज़ु कबो हो त मायूस न कंदो हो। रेडियो लाइ बेशुमार ड्रामा, गीतनि भरियूं कहाणियूं ऐं फीचर लिखियाईं ऐं मौक़े ऐं महल जे लिहाज़ सां रेडियो तां संस तक़रीरूं पिणु नशर थींदियूं रहियूं। मूंखे चङी तरह यादि आहे त संस लिखियलु हिकु शाहकार ड्रामो अहिड़ो लिखियाईं जंहिंखे असां माण्हुनि जी ज़ोरदार फरमाइश ते वक़फ़े वक़फ़े सां 2 भेरा नशर कयो। हमीद साहिब नसर जी हर सनफ़ ते लिखियो ऐं ख़ूब लिखियो, पर संस कहाणियूं पढ़ंदड़नि में तमामु घणियूं मक़बूल थियूं। मूंखे संस कहाणी जे कुझु किताबनि जा जेके नाला यादि अचनि था से हीअ आहिनि: सीमी उदास वातियूं, राणा जे राजपूत वीरियूं, जाग बि तुंहिंजे जीअ सां, दर्दबंदी जो देस, कणकण रीत में, कई कहाणियूं ऐं सूकी धरती। हमीद साहिब जी तालीमी ऐं इंतिज़ामी तजर्बे जे सलाहियतुनि खे नज़र में रखंदे कि सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बणायो वियो। उनखां पोइ हू शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो बि
1995 ताईं वाइस चांसलर रहियो। 1996 में डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम ऐं 1997 खां 98 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन रहियो। उनखां अॻु हू कुझु वक़्त लाइ डायरेक्टर कॉलेज बि थियो ऐं केतिरा साल पब्लिक स्कूल हैदराबाद जो प्रिंसिपाल रहियो। ऐं आउं यकीन सां चई सघां थो त उहो ई पब्लिक स्कूल हैदराबाद जे तइलीमी मयार जो सुनहरी दौर हो। हमीद साहिबु सिंध अव्हां खे हरगिज़ विसारे न सघंदी। अव्हां सां कयल कचहरियूं ऐं रूह रिहाणियूं असांखे यादि ईंदियूं रहंदियूं, जेके असांखे कॾहिं विंदराईंदियूं त कॾहिं वरी रुआरींदियूं रहंदियूं। अव्हां हिकु वॾो ख़ाल छॾे विया आहियो, जंहिंजे भरिजण में ख़बर न आहे त केतिरो वॾो वक़्तु लॻी वेंदो। हमीद साहिब खे संस जनम भूमि नौशर फिरोज़ जे भरिसां मियां दुर सुल्तान कब्रिस्तान में अलाह पाक जी रहमत जे सुपर्द कयो वियो। हमीद सिंधी बाबति वीचार वंडींदे नाम्यारो कंपेयर नसीर मिर्ज़ा ऐं नाम्यारो लेखक ताज जोयो चवनि था, हमीद सिंधी जॾहिं अॼु असां खां जुदा थियो आहे त ईअं सम्झो त सिंध वीरान थी। सिंध हिकिड़े इंतिहाई मुतहरिक पंहिंजी ज़ात में जंहिं अरिड़हनि वरियनि जी ॼमार खां कलम हथ में संभालियो, न नावल लिखे, न शाइरी कई, न आख़िर में मज़मून वग़ैरह बि लिखे। एतिरनि माण्हुनि जी वात में हुन गिरह ॾिनो। अॼु सिंध हिकु अज़ीम शख़्सियत खां विछड़ी वई आहे ऐं हुन सां मुंहिंजी हर वक़्तु मुलाक़ात हूंदी। हींअर त रहंदा पाड़े में हुआसीं कासमाबाद में, ऐं हर आचिर ते बज़ में रूह रिहाण में मां जेसिताईं वेंदो हुउसि न मानी बि कोन खाईंदो तेसिताईं। सोच वीचार में हाणे सार जा सॾ वरनायूं था ऐं हिकु गुमनाम आर्टिस्ट खे यादि कयूं था। आर्टिस्ट मांगी लाल जे विछोड़े ते लिखियल ख़ूबसूरत मज़मून, जंहिंजो लेखक आहे नाम्यारो साफ़ी इसाक मंगरियो। सांगड़ जो अज़ीम आर्टिस्ट मांगी लाल कुझु ॾींहं अॻु हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। हिन पोरित इंसान में एॾो त टैलेंट हो जो हुन अदाकारी सां गॾोगॾु पंहिंजे जूतनि ॻंढण वारे कम में बि वॾी तरक़ी कई। हू हिकु फ़नकार हो, उन करे हुन उन्हीअ कम में बि फ़नकाराना अंदाज़ अपनायो। हू दिलीप कुमार जो फिल्मूं ॾिसी अदाकार थियो। दिलीप कुमार जॾहिं पोढ़ो थी वियो त हू वरी शाहरुख खान जा रोल करणु लॻो। पंहिंजे समाजी रुतबे जे लिहाज़ खां हिकिड़े लम्हे लाइ न हुन पंहिंजे फ़नकाराना सलाहियत खे मुतासिर थियणु ॾिनो ऐं न वरी हू मरण घड़ी ताईं पंहिंजे फ़न जी ज़िंदगी खां पासीरो थियो। मांगी लाल हूं त सांगड़ जे एम ए जनाह रोड ते जूतनि जी मरमत जो खोखो खोले वेठल हूंदो हो, पर हुनजी दिलि में हर वक़्तु फिल्मी हीरो ज़िंदा रहियो। हू 65 सालनि जी ॼमार जे बावजूदि बि फिल्मनि ऐं गाननि में हीरे वारा किरदार कंदो हो। हुन जूतनि ॻंढण वारे दुकान ते कमु कंदे कॾहिं बि पंहिंजे रूह जो आर्टिस्ट मरण न ॾिनो। उहो ई सबबु हो जो हू हर वक़्तु यंग बॉय लॻंदो हो। हू बेमिसाल आर्टिस्ट हो। हुनजे जूतनि ॻंढण वारो थल हो सदाईं संस फिल्मी अदाकार साथियुनि सां सिथियलु हूंदो हो। जिते हू जूता ॻंढींदे या पॉलिश कंदो वेंदो हो ऐं पंहिंजे अदाकार दोस्तनि सां कंहिं नई फिल्म जी कहाणी, उनजे किरदारनि, ड्रेसिस ऐं हीरोइन जे गहन जहिड़नि मामरनि में बि मसरूफ़ हूंदो हो। हुन नाटक मंडली ज़रिए पहिरीं स्टेज ते धर्मी नाटक कया। जॾहिं सिनेमा जो ज़ोर टुटो ऐं कैमरा आम थी त मांगी लाल फिल्मी मूवीज़ ठाहिणु शुरू कयूं। हुन पंहिंजी फिल्मी अदाकारी वारे शौक़ सबबि न ॿियनि फिल्मी हीरोज़ वांगुरु लाहौर जे स्टूडियोज़ जा चकर खाधा ऐं न वरी कंहिं जगादरी फिल्म साज़ जे दुलाबनि में आयो। हुन पंहिंजो स्टूडियो ठाहियो, कैमरा ऐं एडिटिंग सूट वरितो, पंहिंजे फिल्मी दुनिया जोड़े वरिती। उन लाइ टीम खे कमु विरहाए ॾिनो। हुन पंहिंजी उन अदाकारी वारे कम सां गॾोगॾु पंहिंजे जूतनि ॻंढण वारे कम खे फ़नकाराना अंदाज़ में एॾो त वधायो जो आसमान ते पहुचाए छॾियो। शहर जा अमीर रईस ऐं वॾा वॾा अमलदार मुंहिंजे दुकान तां पॉलिश वग़ैरह कराईंदा हुआ। मुंहिंजो सॼो कुटुंब ख़ुशहाल हो। कारोबारी कम सभिनी जा अलॻि अलॻि विरहायल हुआ, पर फिल्मी दुनिया में सभु गॾु हूंदा हुआ। हिन धर्मी, समाजी ऐं शोबिज़ वारियूं मूवीज़ ठाहियूं। हू वाक़ई कंहिं जेन्युइन फिल्म साज़ जे अख ते चढ़े हा त बॉलीवुड जे वॾनि अदाकारनि में ॻणियो वञे हा, पर हुननि पंहिंजो धंधो छॾियो ऐं न अदाकारी छॾी। हूअ पोयां फिल्मी मूवीज़ ऐं स्टेज ड्रामनि सां जुड़ियल वॾी टीम छॾे वियो। हुनजूं कुझु फिल्मूं बैन अल-अक़वामी नोयत जूं बि हुयूं, जेके हिके वक़्तु हिंदुस्तान, पाकिस्तान, दुबई ऐं ॿियनि मुल्कनि में ख़सूसी तौर ते ॾिठियूं वियूं।
जिनमें धर्मी अंदाज सां बेटी के घर का पानी पीना हराम है बि हुई। 1.5 कलाक जी उहा मूवी धीअ खे ॾुख न ॾिजे वारे मौज़ू ते ठहियल हुई, जेका इंडिया ऐं ॿियनि मुल्कनि में तमामु घणी मशहूरु थी। उनखां सवाइ हुन जा गाना ऐं मूवीज़ सिंध ऐं हिंद ताईं मशहूरु थियूं। सांगड़ वासियुनि खे संस गानो ॻाईंदे रिकॉर्डिंग दौरान पिनण वारो किरदारु अॼु बि यादि आहे, जंहिंमें हुन देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान ॻायो हो। हुन वटि वेहण दौरान मूंसां हिकिड़ो लतीफ़ो बि थियो हीअं त हुनजे खोखे ते वेठो हुउसि त हिकु बुज़ुर्ग मुंहिंजे अॻियां हथ डिघेरे बीठो। मूं खेसि असांजे ॻाल्हियुनि में डिस्टर्ब थियण खां रोकण लाइ माफ़ु करे चयो, जिते हू सख़्तु नाराज़ थियो ऐं चयाईं त आउं तोखे हथु पियो ॾियां ऐं तूं मूंखे पिनणो पियो सम्झी। उहो मामिलो मांगीलाल ईअं चई टारियो त तूं हाणे उहो गानो ॻाए सघीं थो, छो त हुन जो दोस्त अदाकार अब्दुल अज़ीज़ नई ठहंदड़ गाने जी रेसल में मसरूफ़ हुयो। हू जूतन ठाहिण वारे कम खां वांदो थी पोइ पंहिंजी फिल्मी दुनिया जे कमनि में मसरूफ़ थी वेंदो हो। हुननि वटि अदाकारनि जी पंहिंजी टीम हुई, जंहिंमें हुनजा पुट पोटा भाणजा भाइटिया ॾोहिटा ऐं दोस्त आहिनि, जिन में किशोर ऐं प्रदीप फिल्मी कहाणकार आहिनि। मुकेश जितेंद्र ऐं प्रेम कैमरामैन ऐं एडिटिंग वारो कमु कंदड़ आहिनि। हुनजे टीम वारा हिके वक़्तु फिल्मी अदाकार बि आहिनि त साॻी रीति डायरेक्टर एडिटर कैमरामैन ऐं हिदायतकार बि आहिनि। हुनजी फिल्म ते आम तौर ते 15 खां 20 हज़ार जो ख़र्चु अची वेंदो हो। सभ खां महांगो आइटम हीरोइन जो मुआवज़ो हूंदो हो, जेको सभु गॾिजी पाण में पूरो कंदा हुआ। पहिरीं मुंहिंजी टीम में सांगड़ जो ॿियो वॾो फ़नकार चांद पिणु शामिलु हूंदो हो, पर पोइ हुन जा पाण में इख़्तिलाफ़ थी पिया। उन करे चांद अलॻि फिल्मी दुनिया जोड़े वरिती। मांगीलाल जी फिल्मी दुनिया जूं कहाणियूं हुनजी गॾियल टीम जोड़ींदी आहे। मांगीलाल आउटडोर शूटिंग खां सवाइ ॿी रिकॉर्डिंग पंहिंजे घर में क़ाइमु कयल स्टूडियो में कंदो हो। हुनजी मूवीज़ जो रोज़ानी को न को कमु हलंदड़ हूंदो हो। हुनजे मोहल्ले में हलंदड़ फिल्मनि जा फ़ोटू ऐं इश्तिहार बि लॻाया वेंदा हुआ ऐं ईंदड़ फिल्म जा इश्तिहार बि हूंदा हुआ। हुन मूंखे फिल्मी सीक्रेट ॿुधायो हो त हर फिल्म में टेक्निकी शुरूआति में घर ॾेखारींदा आहियूं, पोइ ॿाहिरि जो माहौल ॾेखारींदा आहियूं। मिर्चू लाल शिवा मंडली जे नाले सां हू फिल्मी ऐं गाना ठाहिण वारो कमु लाॻीतो कंदड़ हो। मिर्चू लाल हुनजो निढो भाउ हो, जेको आम तौर ते हुनजे फिल्मनि जो मज़ाहिया अदाकार हूंदो हो। हुन 80 खां वधीक मूवीज़ ऐं 150 खनि गाना ठाहिया। मांगीलाल पंहिंजे जूतनि ॻंढण वारे धंधे जे कम में पिणु वॾी दिलचस्पी रखंदड़ हो। हुनजी चवाणी कमाइबो त ॿार बि खाईंदा ऐं फिल्मूं बि ठाहे सघिबियूं। हुन फिल्मी अदाकार हुअण जे नाते पंहिंजे कारोबार खे वधाइण लाइ बि फ़नकाराना अंदाज़ अपनायो हो। हूअं त अहिड़ो कारोबारी ख़्याल त बरे सग़ीर में जूतनि जे कारोबार जे वॾे सेठ बाटा खे बि न आयो हूंदो, जेको मांगीलाल पंहिंजे मामूली खोखनि मां दुकान जो पब्लिसिटी पैकेज जोड़ियो हो। हुन पंहिंजे दुकान जी एॾी त घणी पब्लिसिटी कई जो माण्हू दंग रहिजी विया। हुन छा कयो जो सांगड़ जी हर घटी बस स्टॉप जे भितियुनि ते मांगीलाल जे जूतनि ऐं मरमती दुकान जे मशहूरु पेंटर खां वाल चाकिंग कराई। उनखां सवाइ सांगड़ जे टिनी सिनेमाउनि ते हुनजे जूतनि जी मरमत वारे दुकान जा पब्लिसिटी इश्तिहार अचणु लॻा। जीअं त मूंखे मशहूरु थियण जो शौक़ु थियो, पोइ ख़्यालु आयो त पंहिंजे दुकान जा सांगड़ जे हर रोड जे भितियुनि ते इश्तिहार छो न लिखायां। उनखां पोइ सिनेमाउनि में अहिड़ो इश्तिहार ॾिनमि, उन सां मशहूरु बि थी वियसि ऐं दुकान जी कमाई बि जाम थी। हाणे जंहिं बि शहर में वेंदो आहियां माण्हू मुंहिंजे नाले खां वाक़ुफ़ु हूंदा आहिनि। उनजे ख़र्च बाबति चयाईं, ख़र्चु कहिड़ो? सिनेमा जा मिस्त्री मूं वटि पॉलिश लाइ ईंदा हुआ। उन्हनि खे चांहि बि पीआरींदो हुउसि, जूता बि पॉलिश करे ॾींदो हुउसि ऐं हू वरी मुंहिंजो इश्तिहार सिनेमाउनि ते हलाईंदा हुआ। ॿिन्ही जो लेखो लथपथ। मांगीलाल असल में अदाकार खां वधीक आशिक़ मिज़ाज हो। हुन मूंखे पंहिंजे इश्क जी कहाणी बि वरी दिलचस्पी सां ॿुधाई हुई। चयाईं 30 सालनि जी जमार वारी फ़ोह जवानी में हुअसि त मूंखे अखि में धकु लॻो ऐं हिकु अखि खां माज़ूर थी वियो। हूअ उन ज़माने में बि फिल्मूं ठाहिण वारे कम में रुधल हो त मोरे में पंहिंजे मामे जे घर हो। उन बिल्डिंग में फ़नकारनि जो घर हो। हू पंहिंजी ईंदड़ नई फिल्म में उन्हनि फ़नकारनि खे कास्ट करण लाइ मोरे में आयल हो। फ़नकारनि जो बि पंहिंजो उरूज हो ऐं मांगीलाल वरी फिल्मी दुनिया जो हीरो ऐं डायरेक्टर हो। उन अदाकारनि मां हिकिड़ी शमा नाले वारी आर्टिस्ट बि हुई। हूअ मांगीलाल खे पसंदि करणु लॻी हुई, पर मांगीलाल खे दासर ॾिनो त मुंहिंजी मथस अखी नथी ॿुॾे।
हीअ पंहिंजी मस्ती में गुम चयाई मामे जे घर असांजे फनकारनि जे घर न वियोसि। मामे जे घर हुयसि त मथां सर जो कांव सिधो अची अखि में लॻो ऐं अखि जो तारो ज़ाया थी वियो। असल में क्षमा, मुंहिंजो ध्यानु छिकाइण लाइ मूंखे कमान सां सिर जे कांव जो तीर हयो, जेको इतफ़ाक़ी वञी अखि में लॻो। पोइ मूं बि हुनखे माफ़ करे छॾियो, छो त उहो सभु इतफ़ाक़ी हो। हुन हासेकारी अखि में धक न हयो हो। क्षमा आम तौर ते हुननि जे फिल्म जी हीरोइन हूंदी हुई। उहो ई हुननि जे फिल्म जो सभ खां महांगो आइटम हूंदो हो। हुन कुझु फिल्म स्टेज ड्रामा टीन एजर खां औरताना किरदार कराए बि कया हुआ। हुनखे पंहिंजी ज़ाल सां बि बेपनाह प्यारु हो। हुन प्यार में ज़ाल खे 2 सोना ॾंद बि हणाए ॾिना हुआ। हुन पंहिंजे दुकान ते काजल जो लॻियल फ़ोटो ॾेखारींदे चयो हो, मुंहिंजी ज़ाल काजल जहिड़ी आहे। हुनखे ॿियनि आर्टिस्टनि वांगुरु घर भातियुनि खां शिकायत हुई त आर्टिस्ट जे घर में इज़त न आहे। हूअ पिरसनी जे बावजूदु बि माण्हुनि खां अहिड़ो त डिॼंदो हो जो उनखे ॾिसी फिल्मी डायलॉग बि विसरी वेंदा हुयसि। हुनजे दुकान ते वेठल पोइ भले उहे खणी केॾा बि वॾा अदाकार, हिदायतकार, कैमरामैन, एडिटर हुजनि, पर उहे सभु माण्हुनि खे ॾिसी भॼी वेंदा हुआ। हूअ चवंदी हुई, इहे सभु वांदा वांदा मुंहिंजे सिके लधे पुट खे कम खां सिड़ाए वेठा आहिनि। ॿुधायो हाणे त हिकिड़े दफ़े अम्मा असांजी सॼी शूटिंग तबाह करे छॾी। जो कंहिं अम्मा खे वञी ॿुधायो हो त तुंहिंजे पुट खे गुंडा मारिनि पिया ऐं कुटे कुटे रतो रत करे छॾियो अथनि। अम्मा दाहूं कंदे रिकॉर्डिंग में अची वई, चए मुंहिंजो चवणु नथो करे, भले मारे छॾियसि। मांगीलाल हाणे तोड़े जो जिस्मानी तौरु जुदा थी वियो आहे, पर यादि किताब में हमेशह यादि रहंदो ऐं सागड़ वासी खेसि कॾहिं बि विसारे न सघंदा। सजन सिक्का तोले जियां मानी लाइ बुखियो, जानी जीअण तो सिवा ॾाढो आहे ॾुखियो। जानी जीअण तो सिवा ॿेली ॾाढो आहे ॾुखियो। नींदो साहु सुखियो ॾिसी लहंदा ॾुखड़ा। मोटी मुंद दे आई आ हुन वरे सां भलड़ा। मोटी मुंद दे आई आ हुन वरे सां भलड़ा। सावक सारो झर जंग थियो, सावक सारो झर जंग थियो, ॻाढ़ा पीला थिया गुलड़ा। मोटी मुंद दे आई आ हुन वरे सां भलड़ा। हो मोटी मुंद दे आई आ।
धरतिया सरती सां मिली सरतिया वो पहरी चादर धरतिया पहरी चादर धरतिया सरती सां मिली सरतिया प्यार जी मौसम परतिया प्यार जी मौसम परतिया तुम मिलन जी कर मिठड़ा हो मोटी मुंद ब्याईया नवरे सांवलड़ा हो मोटी मुंद ब्याईया नवरे सांवलड़ा सावक सारो जर जंग थियो सावक सारो जर जंग थियो दाढ़ पीला त्या गुलड़ा मोटी मुंद ब्याईया लालण खे आ याद तुंहिंजी रोज़ पुकारे दिल मुंहिंजी वो लालण खे आ याद तुंहिंजी लालण खे आ याद तुंहिंजी रोज़ पुकारे दिल मुंहिंजी कोन वणे थी बे कंहिंजी कोन सुबत सोहना साथियड़ा मोटी मुंद ब्याईया नवरे सांवलड़ा हो मोटी मुंद ब्याईया नवरे सांवलड़ा सावक सारो जर जंग थियो सावक सारो जर जंग थियो दाढ़ पीला त्या गुलड़ा मोटी मुंद ब्याईया नवरे सांवलड़ा मोटी मुंद ब्याईया। अज भी जॾहिं अख़बार जे सुफ़न ते नज़र डोड़ायूं था त अनेक अलमिया अंदर में वढ विझनि था। हीअ असांजे माण्हुनि खे आख़िर छा थी वियो आहे, असीं कहिड़े पासे वञूं पिया ऐं असीं बेरहमी जे बाज़ारनि में किथे बीठल आहियूं जो अलमियुनि पुठियां अलमिया जनम था वठनि ऐं अहिड़ा वहशतनाक वाक़िया था थियनि जो दुनिया दंग रहिजो वञे। ख़बरुनि जे जहान मां पहुतल ही ख़बर बि केॾी न अलमनाक आहे जो खानवाहण भरिसां वहशी जवाबदार मिल्कियत तां पंहिंजे पीउ अमड़ ऐं भेण खे कुही क़तल करे छॾियो। ॻोठ आलम गूंदल में जवाबदार धणी बख़्श गूंदल 2 एकड़ ज़रे ज़मीन लिखी न ॾियण तां कहर कयो। जवाबदार निंड सुतल पंहिंजे पीरसन पीउ अहमद विगी माउ सकीना ऐं 22 सालनि जी भेण शकीला खे काती सां कुही क़तल करे छॾियो। 2 एकड़ ज़मीन भला केतिरी अहमियत था रखनि, छा रिश्तनि खां बि वधीक आहिनि, छा इंसानी जानण खां बि उत्तम आहिनि। ही दुनिया ही दौलत हिते ई रहणी आहे। कारून जा ख़ज़ाना केॾांहुं विया, ज़ुल्करनैन जहिड़ो बादशाह बि केॾांहुं हलियो वियो। सिकंदर आज़म बि चई वियो, जॾहिं मुंहिंजो साह निकिरे त कफ़न मां 2 हथ ॿाहिरि कढे रखिजो। दुनिया ॾिसे त दुनिया जो बादशाह हथे ख़ाली पियो वञे। जॾहिं असांखे हथे ख़ाली वञिणो आहे त अहिड़ो कहर छो कजे। जॾहिं असांखे कुझु बि नाहे छॾिणो, फ़क़्ति किरदारु छॾे वञिणो आहे त पोइ उत्तम छो नथा थियूं, पंहिंजे किरदार खे उत्तम छो नथा बणायूं। अलमियुनि जूं कहाणियूं रुगो हिते बसि न थियूं कनि, पर अलमियुनि जूं कहाणियूं जॾहिं अॻिते वधणु लॻनि थियूं त किसो ईअं बि खुले थो। कराची में जनूनी जवाबदार माउ ऐं नौकर खे क़तल करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। बेरिया टाउन वारे इलाइक़े में जवाबदार पंहिंजी अमड़ सलमा ऐं नौकर फारूक खोसे खे क़तल करण बाद ज़िंदगी जो
अंत आणे छॾियो। अमर जे रिश्ते खां उत्तम भला छाए हूंदो, पर पोइ बि अहिड़ो कहर कजे, इहो भला किथां जो असूल आहे। कोट मीर मोहम्मद भरसां ओढा बूटा ऐं नारे जा खूनी तकरार बि ॿीहर भड़की उथियो। ॿिनि ॼणनि खे अगवा बाद क़त्ल कयो वियो। ॻोठ महरल नारे जो वासी 40 सालनि जे मौला बख्श ऐं 30 सालनि जे अली हसन खे ताड़ में वेठल हथियार बंदनि अगवा कयो। नारे जा बिरादरी जे माण्हुनि जवाबदारनि जो पीछो कयो त हथियार बंद ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करे फरार थी विया। ॿिन्ही ॼणनि जा लाश त पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले थी विया, पर पुलिस न त तकरार ते ज़ाब्तो आणे सघी, न वरी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी। सोच वीचार में हाणे शामिल करियूं था दौलत थरी जो मज़मून, जंहिंजो उनवान आहे कारूं झर जी कटाई। मुल्क में तेल, गैस, बिजली ऐं ॿी मइदनियात समेत ज़रई पैदावार जे 60 खां 70% रेवेन्यू आमदनी रुगो हिकिड़े सूबे सिंध मां थिए थी। मतलब पाकिस्तान जे बाक़ी 3 सूबनि जे जियापे जो तक़रीबन सॼो दारोमदार हिकिड़े सूबे सिंध ते आहे। ऐं जॾहिं पूरो पाकिस्तान रुगो हिकिड़े सूबे ते पलजण लॻे ऐं ॾींहों ॾींहुं आबादी राकेट रफ़्तारी सां वधंदी रहे त साफ़ ज़ाहिर आहे त वक़्त ऐं हालतनि जे हिसाब सां वसीला घटिजंदा। तेल, गैस ऐं बिजली समेत हर क़िस्म जो मुआशी बहरान जनम वठंदो ऐं पोइ उते बदतर मुआशी हालतनि में अमीर सिंध जा ग़रीब माण्हू रोज़ानो ख़ुदकशियूं न कंदा त ॿियो छा कंदा। वक़्त जा हुक्मरान त आहिस्ते आहिस्ते सिंध जो शहर शहर, ॻोठ ॻोठ ऐं चपो चपो विकिणी रहिया आहिनि। तरक़ी जी आड़ में ॿेट, ॿेला ऐं दरिया, समुंड वग़ैरह सभु नीलाम करण खां पोइ हाणे कारूंझर पोयां काहे पिया आहिनि। कारूंझर जबल सिंध पुरगणे जे ॾखण ओभर कुंड ते ज़िले थरपारकर जे नगर पारकर तालुके में वाक़िआ ऐं हिंदुस्तानी सरहद जे बिल्कुलु लॻोलॻ मौजूदु आहे। ऐं हीउ जबल बि एतिरो ई पुराणो आहे जेतिरो थर जी धरती जो वजूद पुराणो आहे। हिकु सर्वे मूजिबि नगर पारकर में निढियूं वॾियूं कुल 109 टकरियूं आहिनि ऐं उन्हनि 2 लख एकड़ एराज़ी ते पखिड़ियल पारकर जे पहाड़नि मां 20,100 एकड़नि ते ॿधल मेन कारूंझर जबल आहे। जॾहिं त नगर पारकर तालुके जे हिन सियाहती, सक़ाफ़ती ऐं तारीख़ी जाबलू इलाइक़े जी इन करे बि अहमियत आहे जो हिंदनि जे 108 उतारनि वांगुरु हिन जाबलू पट्टी में बि हिंदनि जा 108 तीर्थ आस्थान बि आहिनि। श्री कृष्ण भॻवान जे दौर में ऐं कृष्ण भॻवान जे ई अॻुवाणी में कौरवनि ऐं पांडवनि जे विच में थियल पहिरीं महाभारी लड़ाई महाभारत जो बि कड़ो कड़े में मिलाए उन जबल सां तालुक़ जोड़ियो वञे थो। उन खां सवाइ कारूंझर जबल में जीन धर्म जा सदियूं पुराणा मंदर ऐं भोडेसर जहिड़ियूं पुराणियूं मस्जिदूं बि कारूंझर जी तारीख़ी अहमियत ऐं अफ़ादियत खे उजागर कनि थियूं। ॼाणायल मज़हबी माग मकाननि खां सवाइ कारूंझर जो कुदरती हुसन, क़िस्मे क़िस्मे नायाब जानवर, पखी पखण, ॿेला, वण टिण, ॿूटा, जड़ियूं ॿूटियूं ऐं गगर वग़ैरह बि जझे अंग में मिलनि था, जिन मां थींदड़ उपत ऐं आमदनी बाबति चयो वेंदो आहे त कारूंझर मां रोज़ानो 1.25 सेर सोन पैदा थिए थो। सियाहती, सक़ाफ़ती, तारीख़ी, मज़हबी माग मकाननि खां सवाइ पारकर जे पहाड़नि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे अरबे टन मइदनियात मौजूदु आहे, जंहिंमें ग्रेनाइट, संगमरमर, चाइना किली ऐं चीकी मिटी समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जे धातुअनि जूं खाणियूं बि शामिल आहिनि, जिन जी गुज़िरियल 40 सालनि खां खोटाई जारी आहे। सरकारी रिपोर्टनि मूजिबि 2 लख एकड़नि जी एराज़ी मां 1,50,113 एकड़नि जी एराज़ी ते 22 अरब टन ग्रेनाइट मौजूदु आहे, जिन मां 61,480 एकड़नि जी एराज़ी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे लीज़ ते ॾिनल आहे। जिते 1980 खां खोटाई जो कमु जारी आहे ऐं सभ खां पहिरीं ग्रेनाइट जी खोटाई जो कमु कोहिनूर कंपनी खे मिलियो हो, जंहिं वरी सभु लीज़ करे FWO यानी फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले कयो, जेका अॼु ॾींहं ताईं उते कमु करे रही आहे। ताज़ो ग्रेनाइट जी खोटाई ख़िलाफ़ सिंध गीर थियल एहतजाज खां पोइ चयो वञे थो त 61,480 एकड़नि ते ॿधल मिनरल जी लीज़ मां 8,128 एकड़नि ते मिनरल प्रोटेक्टिव एरिया जूं लीज़ूं रद्द कयूं वेंदियूं या वरी ग्रेनाइट जी माइनिंग लाइ इजाज़त ॾिनल एरिया में मुंतक़िल कयूं वेंदियूं। कुझु वक़्तु अॻु सिंध हुकूमत जी जोड़ियल जांच कमेटी पंहिंजी 11 सिफ़ारिशनि में पारकर जे पहाड़नि में ग्रेनाइट जी वधीक खोटाई करण ऐं ज़िले थरपारकर में
ग्रेनाइट सिटी क़ाइमु करण समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जो सनतूं लॻाइण जूं तजवीज़ूं ॾींदे ॼाणायो हो त नगर पार्कर में 1600 एकड़नि ते 20 मुख़्तलिफ़ आर्कियालॉजिकल साइट्स आहिनि। 18,704 एकड़ ज़मीन ॿेले जी एराज़ी आहे। सो पार्कर जे पहाड़नि जी 2 लख एकड़ एराज़ी मां 49,146 एकड़नि ते ॿधल तारीख़ी माग मकाननि खे महफ़ूज़ बणाए बाक़ी 1,50,113 एकड़ एराज़ी ते ग्रेनाइट जी माइनिंग जी इजाज़त ॾिनी वञे। FWO वटि माइनिंग जो लाइसेंस आहे ऐं उहा 17 किलोमीटरनि ताईं ग्रेनाइट जी खोटाई करे रही आहे, पर 2018 खां पोइ ग्रेनाइट ऑपरेशन बंदि आहे, जॾहिं त ग्रेनाइट जी माइनिंग ते 2007 खां पाबंदी आहे। जांच रिपोर्ट में तस्दीक कई वई आहे त अदालती ऐं आला इख़्तियारी वारनि जे हुकम बावजूदि कारूंझर जबल जी गैर क़ानूनी कटाई ऐं खोटाई थींदी रही आहे। जांच कमेटी मूजिबि सिंध हुकूमत दिफ़ा वारे वज़ीर खे दरख़्वास्त करे त कारूंझर में ग्रेनाइट जी खोटाई करण जी इजाज़त ॾिनी वञे, छाकाणि त सरहद जे हुन पार भारत पिणु ग्रेनाइट जूं सनतूं लॻाए माइनिंग करे रहियो आहे। वाज़े रहे त पार्कर जे पहाड़ी पट्टी में मुख़्तलिफ़ खाता कमु करे रहिया आहिनि, जिन में वाइल्ड लाइफ खातो, औक़ाफ़ खातो, सक़ाफ़त ऐं सियाहत खातो ऐं ॿेलो खातो वग़ैरह शामिल आहिनि। पर उन जे बावजूदि कारूंझर जी गैर क़ानूनी कटाई समेत झंगली जीव जी नस्ल कशी ऐं नायाब क़िस्म जे वणनि जी वाढी सालनि खां जारी आहे, पर उन्हनि मामलनि जो को बि संजीदगी सां नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे। साजावंद तबिको सालनि खां सरापा एहतिजाज बणियल आहे ऐं माज़ी में कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ सिंध गीर सितह जा एहतिजाज थिया। सदर ऐं वज़ीर अज़म नोटिस वरितो, हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में पटिशनूं दाख़िल थियूं ऐं अदालती हुकम ते कारूंझर जी कटाई ते पाबंदी लॻी, पर बदकिस्मती सां मैदनियात जी खोटाई ऐं कारूंझर जी कटाई अॼु बि अॻु वांगुरु जीअं जो तीअं जारी आहे। इन खां सवाइ थर जे कोयले ऐं नगर पार्कर जी सिमाल डैम समेत ज़िले में थींदड़ मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमनि में पिणु कारूंझर जो पथर इस्तेमालु कयो पियो वञे ऐं अहिड़े क़िस्म जे गैर क़ानूनी अमल में मक़ामी चूंडियल नुमाइंदनि समेत हुकूमती धुर सां सलाहियल बासर मुलविस आहिनि, जिन अदालती तोड़े आला इख़्तियारी वारनि जे हुकमनि खे हवा में उॾाए छॾियो आहे। चयो वञे थो त ईंदड़ कुझु ॾहाकनि ताईं जेकॾहिं कारूंझर जी कटाई तोड़े ककरी ऐं बजरी जी विकिरे वारो अमल ईअं जो ईअं जारी रहियो त मुस्तक़बिल में कारूंझर जबल गंज टकर में तब्दील थी वेंदो। सियाहती ऐं सक़ाफ़ती तोड़े तारीख़ी मज़हबी माग मकान तबाह थी वेंदा ऐं चो तरफ़ ककरी ऐं बजरी जा दड़ा वञी बचंदा। कारूंझर जी कटाई जे हवाले सां हुक्मरान ऐं संस हामी सरमाएदार तबिको कारूंझर खे थर जी तरक़ी जो ज़ामिन सम्झे थो ऐं संस चवणु आहे त जीअं थर जो कोयलो मुल्क जी तक़दीर बदिलाए रहियो आहे, तीअं नगर वारो कारूंझर जबल बि हिन मुल्क ऐं क़ौम जी तक़दीर बदिलाए छॾींदो। रुगो कारूंझर जी मैदनियात जे हवाले सां थर में सनतूं लॻायूं वञनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा कारखाना लॻाया वञनि, जॾहिं त सिंध जो सजावंद शऊरी तबिको कारूंझर जबल खे सक़ाफ़ती विरसो ऐं क़ौमी असासो करार ॾींदे पहाड़ी पट्टी खे सदाईं नेशनल पार्क जो दर्जो ॾियण जो मुतालबो कंदो रहे थो ऐं कारूंझर जी कंहिं बि क़िस्म जी कटाई समेत ककरी बजरी खणण तोड़े विकिरो करण जी सख़्त मुखालिफ़ आहे। जानी ना सुण सुणाए हे कमा जो
करावण आए मेवा मिना आड़े पाड़े रे 8 जणे सले मिना पूछण लागे एड़ी किया तू रोहे बाई सले मिना पूछण लागे एड़ी किया तू रोहे बाई जाए जानी ना गुण सुनाए एह कोमा जो हाल बाई जाए जानी ना गुण सुनाए एह कोमा जो हाल बाई ककर बरसो कालो झरते मिन्ना मिठूड़े रियाद आई ककर बरसो कालो झरते मिन्ना मिठूड़े रियाद आई। हैदराबाद जे हवाउनि मां ख़ूबसूरत लेखिका परवीन मूसा मेमण असांॾे मोकिलियो ख़ूबसूरत मज़मून जंहिंजो उनवान आहे जदीद दुनिया में साइंसी इल्मनि जी तरक़ी। इंसानी ज़िंदगी जो सफ़र गारनि जबलनि झंगलनि ऐं वादियुनि खां शुरू थी घरनि पहाड़नि इलाइक़नि ॻोठनि शहरनि मुल्कनि ऐं खंडनि खां वधी चंड ते पहुचण ताईं थी चुको आहे। उहो सॼो सफ़र साइंसी मुशाहिदनि तजर्बनि ऐं ईजादनि जे आधार ते तय थियो आहे। कल्ह जो गारनि जे ॿीरनि जो इंसान अॼु खुले आसमान हेठि परवाज़ करे रहियो आहे। इंसान साइंसी जुस्तजू ॾाहप ऐं दानाई सां फितरत जा राज़ खोले वेझा वेझा करे ॾूरायूं दूर करे फ़ासिला मिटाए सॼी दुनिया खे हिकु ग्लोबल विलेज बणाए मंडल मचाए छॾिया आहिनि। उहे कोशिशूं ई उन्हनि जा नतीजा जदीद दुनिया जे साइंसी तरक़ी जो अक्स आहिनि। उहा अॻियां वधण जी जुस्तजू ऐं कामयाब कोशिशूं ई जिद्दत आहे। जदीद दुनिया जे इंसान जान खे जफ़ा ॾिनी आहे। संस ओ जो कमाल ऐं बुलंद इरादनि हिन दुनिया खे नयूं तरक़ी जो राहूं अता कयूं आहिनि। अॼु हर माण्हू हर घर हर मुल्क उन्हनि नयनि साइंसी खोजनानि जा सुख माणे रहियो आहे। माण्हू जी ॾाहप ऐं सम्झ उहे कारनामा सरंजाम ॾिना आहिनि जो इंसान जो अक़ल बि हैरान रहिजी थो वञे। बक़ौल शाइर ओ ॾाहा तुंहिंजी ॾाहप जो पड़ाॾो हवा में हीर में ओथर में आहे उथियो रायनि खां रावी खां गुज़रियो सॼे संसार में घर घर में आहे। जदीद दुनिया जो जलवो साइंस जे आईने मां चमकाट कंदे नज़र अचे थो। धरती खां चंड खां मारस ताईं पहुचण जूं कोशिशूं सिर्फ़ काफ़ी न आहिनि बल्कि साइंस जे अनेक दिलफ़रेब ईजादनि इंसानी अक़ल और शऊर जा पर्दा खोले हिन दुनिया खे जदीद तरीन दौर में दाख़िल कयो आहे। काइनात जा रस्ता ऐं रमज़ूं मालूम करण में इंसानियत जी मदद कई आहे। 14 सदियूं अॻु क़ुरान पाक साइंस जी अहमियत जो इक़रार कयो ऐं ॼाणायो त ए इंसानो तव्हीं ग़ौर फ़िक्र करियो तव्हीं काइनात ते नज़र फेरायो। उहा सोच ऐं फ़िक्र जी दावत ई साइंस जी वज़ाहत आहे छो जो बुनियादी तौरु साइंस अक़ली ऐं ग़ौर व फ़िक्र जो इल्मु आहे ऐं अॼु जंहिं क़ौम बि साइंस जी अहमियत खे सुञातो उहा तहज़ीब याफ़्ता ऐं तरक़ी पसंद क़ौम आहे ऐं जिन हिन जादुई तरक़ी खां मुंहुं मोड़ियो उहे ज़वाल पज़ीर आहिनि। साइंस जी इल्मी तरक़ी हिन वक़्तु कामयाब रफ़्तार सां अॻियां गामज़न आहे। मेडिकल साइंस जी तरक़ी ते नज़र विझबी त हैरत थींदी। इंसानी जिस्म जी पेवंदकारी खां वठी जिस्म जे उज़वे जे लाइ अलॻि अलॻि स्पेशलिस्ट मौजूदु आहिनि। साइंस त अंधनि खे अखियूं ॿोड़नि खे कन लूणनि ऐं मंडनि खे टंगूं अता कयूं आहिनि। मामूली ऑपरेशन खां दिमाग़ दिलि अखियुनि ऐं हर शोबे जे सर्जरियुनि में कमाल हासिल कया आहिनि। कंप्यूटर साइंस जी तरक़ी हिन वक़्तु लाजवाब आहे। अॼु जा नौजवान घर वेठे पूरी दुनिया सां इल्मी राब्ते में ॻंढियल आहिनि। ज़रई तरक़ी ऐं ट्यूबवेल खां जदीद साइंसी सहूलियतनि ताईं तमामु वॾी नई तब्दीली आई आहे। साइंस न फ़क़्तु इंसानी रूहानी अक़ीदे में मज़बूती आंदी आहे पर हिन जदीद दौर जे वधंदड़ आबादी जे बावजूदु बि हर सहूलियत मसलन बिजली पाणी मवासिलात ऐं रिहाइश सां गॾु केतिरा ई सुख अॻियां आंदा आहिनि। हाणे इंसान जो खजंदड़ हर क़दम साइंसी ईजादनि जा नक्श चिटे थो जंहिंसां न सिर्फ़ु दुनिया जदीद थिए थी पर एकानियत मां कुल जे निकिरण जो फ़लसफ़ो साइंसी इल्म जे ज़रिए सम्झणु अॼु जी जदीद दुनिया जो मक़सदु बणिजी चुको आहे। चई कुन फयकून जॾहिं ख़लक़िया रूह ख़ुदा गॾु जित गुज़रान हो जड़ लॻे त जाइ मुंहुं तव्हीं सी आह उहा साञाए सुपरी।
हिन जदीद दौर में साइंस जे वधण रफ़्तार सां जो नौजवान नई सोच ऐं नए अज़म सां अॻिते गामज़न आहे। कल्ह जो नौजवान गिरजा घरनि जे कातिल सलेबनि ते लटकियल हो ऐं हुक्मराननि जे ज़ुल्मनि जे वर चढ़ियल क़ुर्बानी जो घेटो हो, पर अॼु जदीद दौर जो जवान पंहिंजे वॾनि जे सपननि जी साभिया माणे रहियो आहे। हू घर वेठे कुंड में पूरी दुनिया सां राब्ते में आहे। अॼु संस राहूं आज़ादु आहिनि, हू सफ़री सोबतनि खां घबरायल न आहे। संस लाइ इल्म जी ॼाण जो समंड ऐं आगाही जूं वाटूं वाज विझी रहियूं आहिनि। खेसि पूरी दुनिया जी मालूमात कंप्यूटर में इंटरनेट ज़रिए हासिल थिए थी। खेसि मुकमिल ख़बर आहे त दुनिया में सुठो या बुरो छा वहे वापरे रहियो आहे। इंटरनेट, केबल, मोबाइल, फैक्स ऐं ॿियनि केतिरनि सहूलियतनि खेसि दुनिया में कामयाबियूं करण सां गॾु आला मयार जे बैनुल अक़वामी इल्मी लह विचड़ सां लाॻापियल रखियो आहे। पोइ चीर फाड़ वारे समाज जी दहशतगर्दी ऐं ॾाढ मुड़सी वारी जहालत में पीढ़जंदड़ इंसान जी हालति हाणे घणी बहितर आहे। इर्तिका, तब्दीली ऐं उथल पुथल काइनात जो असूल आहे। सुबुह जा किरणा नई उमेद, नए ख़्याल, नई सोच ऐं उत्साह जे जज़्बे सां इंसान खे आगाही था ॾियनि त जेसिताईं हिम्मत, जुरत ऐं उमेद उमंगूं इंसानी फितरत में क़ाइमु आहिनि, तेसिताईं हू अॻियां वधंदो रहंदो ऐं कामयाबियूं माणींदो रहंदो। संस ताक़त, सम्झ ऐं हिम्मत ॾींहों ॾींहुं अॻियां आहे। इन करे अॼु जे साइंसी दौर जे नौजवाननि जा अज़म ऐं हौसला क़यामत ख़ीज़ आहिनि। इंसान जी अज़मत खे मञूं था सो मञूं था, धरती खां हली चंड वञूं था सो वञूं। तहक़ीक़ जे मज़बूत हथोड़े सां तकोरे वहमनि जा ठला ठाठ भञूं था सो भञूं था। असांखे तस्लीम करणु घुरिजे त साइंस जी तरक़ी ईंदड़ नस्ल जी ताक़त ऐं संदनि लाइ सुख ऐं आज़ादी जो परवानो आहे। असांखे अज़म करणु घुरिजे त नए नस्ल खे जदीद साइंसी इल्मनि सां रोशनास करायूं। नौजवान नस्ल खे अॻियां आणणु वालदेन ऐं वॾनि जो कमु आहे। असांखे फ़रसुदा ख़्यालात तर्क करे ईंदड़ नस्ल खे नयूं राहूं ऐं नई रोशनी ॾियण लाइ अॻियां वधणो आहे। हिन ख़ूबसूरत मज़मून जी लेखिका हुई परवीन मूसा मेमण। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था सिलसिलो हिकु शाइर। अॼु असीं जंहिं शाइर जी शाइरी पेश करे रहिया आहियूं उहो शाइर कंहिं बि तारुफ़ जो मुहताज कोन्हे। जी हा, नामियारो शाइर ज़ाहिद शेख। पंहिंजे ग़ज़ल में ज़ाहिद शेख लिखे थो, पहर पहर जो कड़ो ज़हरा मगर थो मुर्की पिया मज़ाहिद। अखियुनि जो पाणी झले झले थो ॾुखनि खे लोलियूं ॾियां मज़ाहिद। पिरीं वफ़ा आ पिरीं दुआ आ, मां कंहिं सां भेटियां पिरीं पिरीं आ। तॾहिं जियां थो जॾहिं वञे थो पिरीं जे भरिसां बिहां मज़ाहिद। हे दिलि थी चाहे विखूं वधाए ग़मनि खे जेको छॾे घटाए। ॾुखनि में वरतल सभिनि दिलनि जो को ॾढ अहिड़ो थियां मज़ाहिद। अखियूं थियूं उॿरनि, अंदरि थो वढिजे, जिगर जले थो तॾहिं थो तड़पां। ग़रीब जे घर निंढनि बचन जूं ॿुधां जॾहिं थो रिहां मज़ाहिद। उथिया बि आहिनि, वधिया बि आहिनि, रुकिया बि नाहिनि, झुकिया बि नाहिनि। उथिया बि आहिनि, वधिया बि आहिनि, रुकिया बि नाहिनि, झुकिया बि नाहिनि। उन जी ख़ातिर लिखणु घुरां थो, उन जे लाइ थो जियां मज़ाहिद। न वेढ़जा समुंड वासियुनि सां ॾुखायल थई ॾुखाईंदई। मलाहन सां मतां अटकी सॼी हस्ती मिटाईंदई। मुहाणनि मीर बहरनि खे मिटी हाणो ॾिसी थो, पर मछेरा जे मच्छर जे पिया मुॾी काती वहाईंदई। सदियुनि खां ई सचा माण्हू दरिया जा दादला आहिनि, कंधे जे वार सिंधू ते सिधियूं गोलियूं हलाईंदई। जेॾा सादा ॾिसी थो ओतिरा अरड़ा ऐं औखा अथई। निभाईंदई निभाईंदई फिटाईंदई त डाहींदई। मोहबत में मुहाणनि जो कॾहिं महिमान थी ॾिस तूं, विसारे कोन सघंदे जा मच्छी मानी खाराईंदई। सदियुनि खां समुंड जे ॿेटनि में आहे साह सिंधियुनि जो, किनारनि खां कजां पासो सतायल सिर वञाईंदई। आ सिंधी क़ौम जी ज़ाहिद सुजाॻी तुंहिंजे गीतनि में, सॼण आहीं सभिनि जो तूं सभे सीने सां लाहींदई। अचे थो जो बि कहाणी छॾे हलियो थो वञे, अखियुनि में दर्द जो पाणी छॾे हलियो थो वञे। सुबुह जी सोच खणी जो बि घर मां निकिरे थो, सो शख़्स राति जी राणी छॾे हलियो थो वञे। सफ़र में जो बि मुसाफ़िर न माॻ ते पहुतो, काई उमेद निमाणी छॾे हलियो थो वञे। पखियुनि जा रहिया पर सदाईं सफ़र में,
अमन जा मुसाफ़िर सदाई सफ़र में, पखियुनि जा रहिया पर सदाई सफ़र में, ॾुखनि ऐं सुखनि जा तजर्बा ॾियनि था शहर ॻोठ झंगझर सदाई सफ़र में। अखियुनि मंझि वेही छॾियूं जीअ झोरे, मिलिया अहिड़ा मंज़र सदाई सफ़र में। रोई पई थिए रस्तनि में खाना बदोशी, पखियुनि जा ठहियल घर सदाई सफ़र में। जेके जग जन्नत बणाइण घुरनि था उहे दोस्त दिलबर सदाई सफ़र में। न रहंदियूं उदासियूं ज़माने में ज़ाहिद, उमेदनि जा शाइर सदाई सफ़र में। मज़े में रूह आ हर सोच बा ज़मीरी आ, मिज़ाज मस्त मलंग दिल रही फ़क़ीरी आ। जन्म जन्म खां सचाई जे ॾोह में जाबिर, जबर सां जिस्म खे जकड़ियो आ जान चीरी आ। रोए ज़मीं ते हर क़ौम जे हर बाग़ी खे सदाई मिलंदी रही इश्क में असीरी आ। चुमूं था सच सदा पेर प्यार सां ज़ाहिद, वधीक उन खां भला कहिड़ी ॿी अमीरी आ। जॾहिं बि ईंदे खुमार ईंदो, सकून ईंदो, करार ईंदो, सचन दिलनि जे मिली पवण सां अचाहतनि में उभार ईंदो। तूं मुरकंदी आ त मूंखे तो ते पहाड़ जेॾो आ प्यार ईंदो। ॾुखी घड़ी में पुकार ॾिसजां ही बंदो आ जान निसार ईंदो। कवि जी तख़लीक़ में बि ज़ाहिद कॾहिं कॾहिं आ निखार ईंदो। जॾहिं मन जे थर ते वसी बूंद काई, जॾहिं मन जे थर ते वसी बूंद काई, उञायल चपन ते मिठी मुर्क आई। सजायूं घड़ियूं जेके तो साण गुज़रियूं, जा तोखां जुदा वई उमिरि हुई अचाई। उते गुल गुलाबनि जी सुरहाण थी वई, जिते माक मुखड़ियुनि सां छाती मिलाई। रोई चांदनी लाइ झली झोला रातियुनि, चढ़ी चंड पंहिंजी जवानी जलाई। पिरह प्यार पंहिंजो खणी ईंदी ज़ाहिद, अजाई ना निंड नेणनि वञाई। जॾहिं मन जे थर ते वसी बूंद काई। हाणे अचो त ज़ाहिद शेख खां संस शाइरी संदसि आवाज़ में ॿुधूं। वेठा तां घिने वल ओ कारूं झरते ककर शल पखेड़ीन पर जीणो थो पवे, जीणो थो पवे हिन बयाबान में, जीणो थो पवे, ओ जीणो थो पवे। चंद्रदारो न आ माल चारो न आ, को सहारो न आ, जीणो थो पवे। उन वई एक ते हरी घड़ो लेट ते, अज सुके पेट ते जीणो थो पवे। प्यार तुझे करे सार सुडका भरे, हिल तो खां परे जीणो थो पवे, जीणो
हिन बयाबान में जीअणो थो पवे ओ जीअणो थो पवे। ज़ाहिद शेख जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।